इन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला असां तव्हां के एकड़ो पैगाम दिनो आहे। फरमायो अल्लाह तबारक व तआला त अल्लाह तव्हां के हुक्म थो करे अंतु अद्दुल अमानात इला आलिहा, अमानतूं तव्हां हवाले कयो पंहिंजे अहल ॾांहुं। याद रखो मुसलमानों, असां तव्हां अमानत रुगो सिर्फ समझो वा त केरो पैसा ॾोकड़ ॾेई वञे उहा वरी सही नमूने सां जेका वापस मोटाइजे, इहा जेका अमानत है। हालांकि मुसलमानों, कलमे वारो अमानत जो मैदान वसी आहे। जेकॾहिं असां तव्हां नज़र कंदासूं पंहिंजे वजूद ॾांहुं, नज़र कंदासूं जेका असां तव्हां जे पेरनि जे हेठां धरती आहे उन ॾांहुं, जेकॾहिं असां तव्हां नज़र कंदासूं हिन अल्लाह जे क़ुरान ॾांहुं, जेकॾहिं असां तव्हां नज़र कंदासूं पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ॾांहुं, त असां तव्हां खे समझ में इहा ॻाल्हि ईंदी त हर शइ असां वटि अमानत। यानी कंहिं माण्हू असां तव्हां खे एतमाद वारो बनाए उहा शइ ॾिनी आहे त बाबा हीअ शइ तूं रख, जॾहिं बि तोखां वापसि वरिती वेंदी ईअं ई वरिती वेंदी जीअं तोखे ॾिनी वई। बोलंदे आ असां दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बुधो मुसलमानों, कलमे वारो, तू असां के जान दिनी आ। अल्लाह तबारक व तआला फरमाए ही भी तुझे मथां अमानत, ही भी जेका जो तुझी अमानत आ। को वक्त ईंदो तो का साईं वठंदासूं जी। अल्लाह तबारक व तआला फरमाए तोखे ॾिनी हूंदुसि। याद रखो मुसलमानों, अल्लाह तबारक व तआला फरमायो यौम ला यंफउ मालु वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। अल्लाह तबारक व तआला फरमायो जंहिं जेका अहिड़ो ॾींहुं बि ईंदो जॾहिं जेका सो माल भी कब न ईंदो, औलाद भी कब न ईंदी, पर अल्लाह तबारक व तआला फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। फरमायो उते भी जेका दिल तो के सही सालिम जेका जो कमे दी। याद रखो मुसलमानों, याद अल्लाह तबारक व तआला जॾहिं असां तव्हां खे ॾिनी तवा गुनाहनि खां पाक हुई, कोई भी तसव्वुर में न पियो अचे। याद रखो मुसलमानों, जॾहिं असां तव्हां दुनिया जे गफ़लत में गुज़ारोसीं, इन दिल में अल्लाह जो नालो निकिरी वियो, इन दिल में अल्लाह तबारक व तआला जे ग़ैरनि जो नालो अची वियो। याद रखो मुसलमानों, मार जो पियो के अल्लाह तबारक व तआला जान ॾिनी आहे, जान भी अमानत आहे। हर शइ जेका भी जान में अल्लाह तबारक व तआला फिट कई आहे, समूरी अमानत। कन्न भी अमानत, अखियों भी अमानत, ज़बान भी अमानत, पैर भी अमानत, हथ भी अमानत। अल्लाह तबारक व तआला फरमायो अमानत जेका सो माण्हुनि खे दी थो, सारे संभाले दी थो। माण्हू वरन त मुनाफ़िक चवंदा यार अमानत में ख़यानत थो करे। ॿुधो मुसलमानों, कलमे वारो, जेकर अमानत में असां तमाम अवाम उन्नास जे अमानत में ख़यानत कयूं, माण्हू असां के खाइण सॾनि, मेणा ऐं ताना ॾियनि। ॿुधो मुसलमानों, कलमे वारो, पोइ असां तव्हां केॾा वॾा गद्दार चइबासूं जो अल्लाह जी ॾिनल अमानत में ख़यानत पिया। माण्हुनि जी खां बचूं पिया त मता माण्हू मेणा न ॾियनि, मता माण्हू ताना न, पर जेका अल्लाह शइ ॾिनी आहे असां उन्हनि खे ग़लति जाइ ते इस्तेमालु कयूं, अमानत में ख़यानत पिया। फरमाए कुरान करीम जे अंदर इन्न समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसऊला। अल्लाह तबारक व तआला फरमायो अखियों भी मां खुदा जी अमानत थई, ज़बान भी मां खुदा जी अमानत थई, कन्न भी मां खुदा जी अमानत थई,
समूरी शयुनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला फरमायो साल कयो वेंदे। याद रखो मुसलमानों, मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलईनान तज़नियान, अलईनान तज़नियान। मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अखियूं भी ज़िना कनियूं, कन भी ज़िना कनान, हथ भी ज़िना कनान, पैर भी ज़िना कनान। हथन जी ज़िनाई आहे पकड़णो, पैरनि जी ज़िनाई आहे त ओॾे वञणो, ऐं जेका सो अखियुनि जी जेका ज़िनाई आहे ॾिसणु, कननि जी ज़िनाई आहे ॿुधणु। यादि रखो मुसलमानो, अॼु जेकी अल्लाह तो असांखे अमानत ॾिनी आहे, असां पंहिंजे वजूद में नज़र पाए करे ॾिसूं अल्लाह जे अमानत में केतिरी ख़यानत कई आहे। अल्लाह अखियूं ॾिनियूं, क़ुरान में लिखियो मां अखियूं ॾिनियूं, मां अखियूं बि मौजूं ॾिनियूं बि मां तोखे कुल लिल मुमिनीना यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फुरूजहुम। अल्लाह तबारक व तआला फरमायो अखियूं मां तोखे अमानत ॾिनी आहे, पर यादि रखजां दुनिया जे तख़्ते ते वञी करे अखियुनि खे ग़लति जाइ ते इस्तेमाल न कनां, फिल्मूं विसारूं न ॾिसजां, पर औरतूं न ॾिसजां, बल्कि अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम ऐलान कयो आहे जॾहिं बि तुंहिंजे साम्हूं अहिड़ी का शइ अची वञे जेका अल्लाह खे नापसंद आहे, छो त अखियूं ॾिनल अल्लाह जूं आहिनि। फरमायो क़ुरान करीम जे अंदरि कुल लिल मुमिनीना यग़ुद्दू मिन अबसारिहिम, पंहिंजे नज़रुनि खे धिको सही रुगो मर्द छा कुरान में अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़ुल लिल मुमिनाति यग़ुद्दन मिन अबसारिहिन। अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुझा सोना नबी, ओ मुझा दिलबर नबी, चवेल पंहिंजे मोमिनात औरतुनि खे से छा चवान यग़ुद्दन मिन अबसारिहिन, पंहिंजे नज़रुनि खे धिको कनि। यादि रखो मुसलमानों, जहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला तो असांखे पैदा कयो हो, उन वक़्त असां तव्हां गुनाहनि खां पाक आसूं, गुनाहनि खां मासूम आसूं। अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं तो पंहिंजो दरवाज़ो खोले छॾियो आहे। ओ बंदा जॾहिं बि मुंहिंजे दर ते अची इहे ई अचां थी, तूं जेका सो पहिरियों बचपन में पाक वलक़द जितुमूना फुरादा कमा खलक़नाकुम अव्वल मर्रा। अल्लाह तबारक व तआला फरमायो पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो तुंहिंजे अचण जो बि जेका सो साॻियो ई नमूनो हूंदो जीअं दुनिया में आहे। इन जे करे क़ुरान ऐलान कयो आहे हाणे तव्हां दुनिया जे माहौल में अची करे अमानत में ख़यानत करे वेठा, कननि खे तव्हां इस्तेमाल कयो रागनि में, दिल के ता इस्तेमाल कयो रागन जे सुकून में। मुसलमान के चयो वेंदो आहे यार राग साज़ न बुधो, मुसलमान जे तरफा मुसलमान जी ज़बान ता आवाज ईंदो आहे मौलवी साहब जे कासो असां दिल के रात मिले थी वरन राग जा शौकीन कोल्हूं। मुसलमान ड्राइवर के चयो वेंदो आहे अदा मुसलमान ही कन तो के अल्लाह जे का अमानत ॾिनी आहे, इन कनन के राग वारे आवाज का बचा, छो जो मुसलमान कलमी वारो हिक दफ़े मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदान व मुबश्शिरन व नदीरा। ओ मुझा पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तो के शाहिद करे मोकिलियो आहे, यानी पूरी उम्मत जे मथां तो के गवाही देनी पौंदी। इन्ही जे करे हिक दफ़े आमिना जे लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हज़रत उबय बिन काब रज़ी अल्लाहु तआला अन्हु क़ुरान जी तिलावत करे रहियो आहे। जॾहिं हिन आयत ते पहुतो आहे फकैफ़ इज़ा जीना मिन
कुल्लि उम्मतिन बिशहीद वजीना बिका अला हाउलाए शहीदा। उन वक़्त में मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखर मुबारक मझा गोरा जारी था। एतरे ती अल्लाह दे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाढ़ी मुबारक आली थी वैया। साहबा इकराम हजरत उबय बिन काब के फरमायो ओ भैया कुरान मजीद बंद करे। हेदा आमिना दे लाल दी हालत मुबारक दिसो जो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारो कतार रोन पिया। त मां पंहिंजी उम्मत जे मथां गवाही की दी। उन मुझे सोने नबी आमिना दे लाल फरमाए तमां दे कासो इन रागी साज जे सामान के भंजण आयो। अला केर भंजण आयो ॾाढे ॻाल्हायो साईं जी तकण जे भले वठी अच मां ओॾी महिल ब्रेक कंदुसि। हा जेॾी महिल साईं तकण जे मां ब्रेक कंदुसि दरवाज़ो मामूली कम न बंदि कंदुसि। मौलाना आसा दरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तमा अर्ज़ पियो क्या मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां रागी साज जो सामान भंजण आयो हां। ॿुधो मुसलमानो कलमे वारो असां जो आमिना जो लाल सवाल को अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो इमाम मुझे साईं फरमायो मां रागी साज जो सामान भंजण आयो हां। अॼु साॻियो माण्हू जेको चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मां आमिना दे लाल जो उम्मती हां सदाई भी पान के आशिक़ रसूल थो। ॿुधो मुसलमानो कलमे वारो तुंहिंजो मुंहिंजो नबी रागी साज जा सामान भंजण आयो हो। अॼु असां केरु थींदा हूं जो पंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया खे नाराज़ करे पंहिंजो रागी साज वारो सामान घर में आणे। जेकॾहिं भावरा नाराज़ थिए थो संगत वारो नाराज़ थिए थो चऊं त बाबा इहो छा चवंदा सोनू न खपे जेको कन थिए। मुसलमानो अल्लाह दे नबी इमामुल अंबिया झलियो मां अशुर कयो त कन ख़ुदा जी अमानत। हाणे जेकॾहिं उनखे असां ग़लति जाइ ते इस्तेमालु कंदासूं दिलि बि अल्लाह जी अमानत। अॼु मुसलमान जे तरफ़ां आवाज़ ईंदो आहे त बसि मिड़ई रूह खे राहत हेॾां क़ुरान ऐलान। ॿियो मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ब आवाज लानत कयलन। घणा आवाज ॾाढा कुत्ता त ॻाल्हाए महिमान खसने पते आ मां त पाड़े जो बस सिर्फ रुगो बाहि मचाइण आयो आहियां बबड़ थींदो त मां हेठि लही वेंदुसि। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ब आवाज लानत कयलन। घणा आवाज ब आवाज हिकु मुझे आमिना दे लाल महबूब बेदुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खुशी जे वक़्त में राग जो आवाज। ॿुधो मुसलमानो कलमे वारो अॼु असां तव्हां पंहिंजे माहौल जो मुतालियो कयूं पंहिंजे जेका मुआशरे जो मुतालियो कयूं। पुट जे शादीअ ते मुसलमान जे शादीअ ते हेॾा वॾा एको साउंड घुराए करे मौसीक़ी जूं महफ़िलूं करायो वेंदो। यादि रखो मुसलमानो जेकॾहिं कोई मुसलमान उन्हनि खे चवंदो आहे यार इहो त गुनाह जो कमु आहे छो था कयो मुसलमान जे ज़बान तां आवाज़ ईंदो आहे असांजी ख़ुशी आहे ख़ुशी में था कयो। मुसलमान तरफ़ां ज़बान में आवाज़ थो अचे त ख़ुशी आहे ख़ुशी में जाइज़ आहे कयोसीं त छा थी पियो। पाक नबी इमामुल अंबिया फरमाए बा आवाज़ लानत कर हिकिड़ो ख़ुशी जे वक़्त में राग जो आवाज़। ओ मुसलमानो कलमे वारो या केड़ी खुशी जंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक उन खुशी जे मथां खुदा जी भी लानत वसे। बाबा हे कुरान मजीद पढ़ंदा सभिनी मथां रहमत वसे थी न ॾाढा ॻाल्हायो जे राग वसंदो त लानत को बचंदासीं पासो करे वेंदी। कुरान पढ़ूं था त रहमत वसे थी बल्कि सॼे ॻोठ जे मथां रहमत वसे थी। राग वधीक हलंदो त लानत कान वसंदी। अॼु को इंशाअल्लाह पंहिंजो माहौल ऐं पंहिंजो मुआशिरो हिन मौसीक़ी खां पाक कंदासीं छो त कन बि जेका अमानत है रहंदो ॿियनि खे असां ख़ाइन बनाए पिया ऐं दिलि बि ख़ुदा जी अमानत। त मां अर्ज़ु पियो कयां अल्लाह तबारक व तआला फरमायो दिलनि जो सुकून हिन क़ुरान में
अला बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। दो मुसलमानों कलमे वारो अल्लाह तबारक व तआला फरमायो दिलन दी रात राग में कोन है, दिलन दी रात कासो मौसीकी में कोन है, बल्कि मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मौसीकी तो के निफाक के हद तई पहुंचाई दी, मौसीकी तो के मुनाफिक वार दर्जे तई पहुंचाई दी। मान लतो ता पाजे सोने नबी इमामुल अंबिया आमिना दे लाल जो फरमान बुधाया अल गिना युम्बितुन निफाक फिल क़ल्ब कमा युम्बितुल माउ ज़रअ। मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गाना दिल में निफाक ये फुटाइंदा आहिनि जीअं पोख के पानी फुटा जीअं जे पोख के पानी फुटाइंदो एतिरो दिल में जेका सो मुनाफ़िक़त वधी वेंदी निफाक वधी वेंदो। जीअं अॼुकल्ह ॾिसो था कंहिं बुज़ुर्ग चए त बाबा राग न ॿुध वो हल ॿुध पंहिंजो कमु कनि। इहो इन जो सबबु आहे जो असां राग घणा था ॿुधूं। चल अल्लाह तबारक तआला से हिन में बचा त अल्लाह से फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। कुरान करीम जे ज़रिए सां कुरान करीम जेका सो दिलनि जी राहत है। ॿुधो मुसलमानों कलमे वारो जिस्मानी बीमार थींदा हूं अबे के परेशानी होंदी, जिस्मानी बीमार थींदा हूं माइटन के परेशानी थींदी, जिस्मानी बीमारी थींदी डॉक्टर के परेशान कंदा हूं। ओ मुसलमानों कलमे वारो अॼु पंहिंजे वजूद ते नज़र कयो, पंहिंजे माहौल ते नज़र कयो, बल्कि पंहिंजे औलाद ते नज़र कयो। असां जेके जो जेका ते रहूं था जेका सो रूहानी बीमारी जा वॾे में वॾा मुब्तला मरीज़ रूहानी बीमारी पर उन का इलाज कदे भी नथा उन जो इलाज ही कुरान करीम अजाद को इंशाअल्लाह पांजे बचड़न के पढ़ाईंदा दी पाने पढ़ंदा रमजान शरीफ में ते तो तमार जो पियो क्या त अल्लाह तबारक व तआला पहिरियों पहिरियों असां तव्हां के जान ॾिनी, जान भी अमानत हवाले कयूं, जान भी अखियूं भी गुनाह न खां पाक, ज़बान भी गुनाह न खां पाक, ऐं जेका सो हथ भी गुनाह न खां पाक, पैर भी गुनाह न खां पाक। वो अल्लाह से तौबा दरवाज़ो रखी थी इन जे करे मुझे साईं फरमाए मन आखिरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह मन आखिरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। देखो मानू वींदे वींदे यानी उन जो सफर अगते आलम जेका बरज़ख जे तरफ रवानो आ आखिर में ज़बान ते उनके ही अल्फाज जारी था ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। ला इलाहा इल्लल्लाह पढ़े जन्नत में दाखिल थी। ने करे मानू हर वक्त बुजुर्गन जा अक़वाल आहिनि त सुमो और तौबा कर सके मौला जेके असां गुनाह कया सो वरी आइंदा न कंदासीं थी सघे थो रात आखिरी। ऐं नंबर 2 औलाद अमानत औलाद के मानू अहिड़ी सिख्या दे इहो जो असां औलाद के जेका सो अलाए कहिड़े कमनि कारनि में मुब्तला करे छॾियो आहे बोस को चऊं था साईं सुधरे ई कान थी। हाणे उथंदे वेहंदे जीअं मां शुरू में अर्ज़ु कयो त जंहिंजे शादीअ ते राग वसियो हुजे वरी ॼाओ हुजे त राग हलियो हुजे वरी अक़ीक़े ते राग हलियो हुजे वरी उनजी शादी ते राग हलियो सुधरंदो किथां? बुलंद या सदरुद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तबे नंबर ते औलाद अमानत मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलाद से खान देना भी तरीका सिखाया। दो मुसलमानों कलमे वारो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू औलादकुम बिस्सलाम वहुम अबनाउ सबअ सिनीन। मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो और औलाद के सुधारण जो तरीको इहो आहे पहिरियों 7 सालन जो थे नमाज हुकुम कयो
पर उनारी ॻाल्हि त बाबा असां थी ॾाढी यारे कोन था पढ़ूं ओ जे हिकिड़ो टुकुर किरी पियो हिन में लोटे में पोइ छोकिरो जो निहारियो त उते उन जी तस्वीर आई बाबा ओ छोकिरो मूंखां टुकुर फुरियो आहे लोटे में त वरी बुज़ुर्ग जो ॾिठो अछी दाढ़ी वारे बाबा छोकिरो किथे आई त अछी दाढ़ी एटो ख़राब अछी दाढ़ी सां सो छोकिरनि जो ॾोह ई कोन्हे असां वॾा ई कोन था पढ़ूं त छोकिरा किथां सुधरनि न त उथंदे लहनि छो क़ुरान करीम जो ज़ाब्तो लिखे क़ुरान इन सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर अल्लाह तबारक व तआला फरमायो नमाज बेहन बुरान खारो की दिया मुसलमानों कलमी वारो जेकन असांजा वॾा भी नमाज़ी बणजी पवन असांजा नंढा भी नमाज़ी बणजी पवन इंशाअल्लाहुल अज़ीम कलमी बेअदबी वारो सल्लो कदी भी न फुटंदो ऐं नमाज़ न पढ़ण वॾे वॾो गुनाह बहरहाल हिते बुज़ुर्ग ईंदा टाइम मुख़्तसर आहे साईं खे ॿाहिर प्रोग्राम ते वञणो त पहिरियों पाक नबी इमाम लंबिया फरमायो 7 सालनि जो थिए नमाज़ हुकुम कयो छो 7 आदत पवंदसि 7 सालनि जो थिए अञा बि नथो पढ़े त पोइ हुनखे मार ॾियोसि पर मार बि ईअं न त खणंदड़े सरोटो हण पोइ बसि ओॾी महिल हल बाबा डॉक्टर ॾे खणी हलोसि मौलवी साहिब जो तकिर करे मार ॾियोसि उलमा किराम लिखियो आहे त मार बि हद दर्जे में हुजे सोंटो जो जेका सो कंहिं बुज़ुर्ग जो किताब पढ़ियुमि रुमाल जो सोंटो ठाहियो न था कुटियोसि धकु कोन लॻंदो बाक़ी आवाज़ वॾो थींदो ॿिया ॿार ॿुधंदा उहे बि जेका कन कंदा त बाबू हुनखे पिए थो कुटे कावड़ में भले सायो करे कावड़ महसूस कराए ईअं कावड़ हुजेसि न कई अहिड़ा वाक़िया ॾिठा असांजे मदरसे में हिकिड़ो छोकिरो वठी आयो पढ़ेसि कोन पियो पहिरियों त घणी हेॾा हूंदा केस पर छोकिरो त माशाअल्लाह ते मां केरु थींदा हाणे पढ़ा हिकिड़ो चंबो ॿियो नेठि छोकिरो हिकिड़ो त लत हईंसि लत का हुनजी पेट में लॻी आहे हमरा छोकिरो हथ में असां चऊं न पाण हईंसि जेकॾहिं को मौलवी साहिब हणे सही त खून जेका खून विचीअ में पोइ त बसि वारो ओड़े वारो अलाह बसि मूंखां ग़लती आहे हीअं थी आहे उथंदे तूं अहिड़ो कमु करी आहे त जेको छो बहरहाल इस्लाम असां तव्हांखे तरीक़ो सेखारे थो 7 सालनि जो थिए त उनखे जेका सो निमाज़ हुकुम कयो 10 सालनि जो थिए त उनखे निमाज़ मार ॾेई बि पढ़ायो पर जेकॾहिं असां वॾा ई न पढ़ंदासीं छोकिरो तानो ॾींदो ऐं असां त अचूं था मस्जिद में सुबुह सवेल असांजो बाबू त अचे हिकिड़ो बुज़ुर्ग पियो ॿुधाए त हिकिड़ो हमरा पियो छोकिरो पियो पटे अंब जो पियो पटे त वरी अंबनि वारो मालिक आयो चए बि ज़ालिम मुंहिंजा तूं अंब थो पटी पिणे मिले त मां तव्हां थो ॼांसि छोकिरो बि कुझु हाणे बापे छा तव्हां परे वणे त ॾिस उन ते वरी उन पीउ चढ़ियो पियो जहिड़ी तरबियत हूंदी ओड़ो ई हूंदो इन करे ॾाढो त इंशाअल्लाह असां जेका सो पंहिंजे औलाद इन लिहाज़ सां तरबियत कंदासीं बहरहाल पाक नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुरू औलादकुम बिस्सलाम वहुम अबनाउ 7 सिनीन मुझे पाक नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औलाद के जेका नमाज हुक्म कयो जॾहिं 7 सालनि जो थे वरी मुझे आमिना जे लाल महबूब बेदुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 10 सालनि जो थे औलाद के मार ॾेई भी नमाज पढ़ायो वफरिक़ू बैनहुम फिल मवाजिअ मुझे सोने नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी 10 सालनि जो थे त बिस्तरा भी जुदा कयो हिको नमाज हुकुम 7 सालनि जो थे वरी 10 सालनि जो थे नमाज ज़ोरी भी पढ़ाई भी उनखे वरी 10 सालनि जो थे त उनजा बिस्तरा भी अलॻि कबा या तरबियत इस्लाम असां तव्हां सेखारे उन खां पोइ औलाद जो वॾे में वॾो असां तव्हांजे मथां हक़ आहे हिकु नालो भलो ॿियो तालीम चङी वरन त पकड़ाईंदो तालीम न ॾींदासूं इहो औलाद सुभाणे असां तव्हांजे मथां दाही थींदो मुझे पाक नबी इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर शइ तव्हां वटि अमानत अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊल अन रइयतिही मुझे सोने नबी इमाम लंबिया
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खबरदार हर एकड़ो तव्हां मजा धनार हर एकड़ो तव्हां मजा धनार धनार जे कने बकरी गुम करे आ त चवंदा भलो कम की फुटी चंगी आहे एतिरो गाह बि कोन कदे न छेली गुम थी वेंदी त बि सॼो राति में परेशान थींदासीं ओड़े काॾे वई अलाए कंहिं वटि हूंदी तव्हां पाण हारींदारी माण्हू असांजे ॻोठ त इहा ई का हथा की कंहिंजी कुकड़ गुम थी वेंदी त बि परेशान हूंदा कुकड़ जो बच्चो गुम थियो त बि परेशान ऐं हेॾां औलाद हक़ ज़ाया थियनि पिया असां परेशान आहियूं त मुंहिंजे पाक नबी इमाम अलंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अला कुल्लुकुम रा हर हिकिड़ो धनारा जीअं धनार खां धन जे बारे में पुछा थींदी हू बकरी काॾे वई हूअ बकरी काॾे वई हिन बकरी में खीर कोन्हे त केरु दुही वियो ही फर काॾे वियो हीअ जेका तो कंडो लॻो आहे तूं काथे हर कंहिंखां बकरी जे बारे में उन धनार खां पुछा कई वेंदी कम जे दिहाड़े तव्हां खां पंहिंजे धन जे बारे में पुछा कई जेकॾहिं अबो वा उन खां पंहिंजे औलाद जे बारे में पुछा कई वेंदी ॿुधो मुसलमानो कलमे वारो जेकॾहिं असां तव्हां पंहिंजे औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई हूंदीसीं सही नमूने सां पंहिंजे औलाद जी या पंहिंजे घर वारनि जी सही नमूने सां तरबियत न कई हूंदीसीं क़यामत जो ॾियारो थींदो इहा असां तव्हांजे मथां दाई थींदा अल्लाह असांजो ही बाबो हो स्कूल हथ हर वक़्तु असां तव्हां खां असां खां हर वक़्तु इम्तिहान वठंदो हो ताबा स्कूल वई या न वई केड़ा सब्जेक्ट पढ़ी आए सबक वरतो या न वरतो हर वक़्तु पुछा कंदो हो पर कदी भी असां जे अबे असां का दीन जे बारे में पुछा न कई हिकिड़ो वाक़ियो अचे तो वॾो ऑफिसर हो उन जो पुत्र भी ऑफिसर ऐं उन जो पीउ भी ऑफिसर पुन ऑफिसर जो पीउ कदे जेका सो ही जान छॾे जनाज़ो थियो जनाज़े में कई मुसलमान आया हेॾा पुत्र भी विच में बीठो वारस जो उसूल आहे त पुठियां बीहारींदा आहिनि इजाज़त न खां वठी विया जनाज़ो पढ़ण पर पुत्र का रोइण बीहे कोन उसकारा रोए ॾेई रोए पियो मौली साहब ॿ टे माण्हुनि खे तसल्ली ॾिनी पर हीअ बीहे कोन आख़िर मौली साहब ने का सबब पुछो त बाबा हेॾो वॾो तूं आहे ऑफिसर एतिरो तो कोन रहे ख़ुदा जी अमानत बस वही जान छुटी ही चे बस वरी रोई बस करे वरी रोई आखिर मौली साहब ने वजह ॿुधायो साईं मसलो इहा त बाबे मूंखे अलाए केसी ताईं केस ताईं पोस्ट ते पहुचायो हर जेका सो दुनियावी तालीम ॾिनी पर बाबे मूंखे एतिरी तालीम कोन ॾिनी जो बाबे जे जनाज़े में हज़ारे माण्हू आ बाबे जी मां सही नमूने सां निमाज़ पढ़ी सघां जनाज़े निमाज़ कान भी अचे मुसलमानो इन वक़्तु पहिरियों असां पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियूं स्कूल जो कोई इनकारी कोन पर घटि में घटि मुसलमान त रहे उन बच्चन जे इस्लाह जे लाइ अल्हम्दुलिल्लाह हिते तव्हांजे ॻोठ में बहिराड़ी जे अंदर ही इदारो खुलियो आहे मता सुभाणे केरु चवे त घांगरो को थी बीहे या कुसातो थी बीहे त साईं असां वटि केरु हुजे ई कोन कंटियारे केरु मोकिलींदो ॿार सुभाणे हीअ जाइ बि तव्हांजे मथां गवाही ॾींदी त पंहिंजे बच्चन खे जेका सही नमूने सां इस्लाह कयो वरन त मां अर्ज़ु पियो कयां त क़यामत जे ॾिहाड़े टंगराईंदा त हुन या इलाहुल आलमीन असांजे अबे त ॿिया असां गद में बि कम वरिता पर मौला कॾहिं बि असांखे अबे निमाज़ जो हुकुम कोन कयो हो कॾहिं बि असांखे अबे क़ुरान जो हुकुम कोन कयो हो अल्लाह पहिरों अज़ाब ने बाबे खे कर ॿुधो मुसलमानो कलमी वारो क़ुरान करीम जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो औलाद का जो पंहिंजे पीउ खां भॼी वेंदी अबा अम्मा खां भी भॼी वेंदी अबो अम्मा औलाद खां भॼंदा अल्लाह तबारक व तआला फरमायो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबती व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइदिन शानुन युगनी फिरार ते बो आहे तन खां एड़े हिसाब सां भॼी वञनि जो उन्हनि खे ख़बर ई न पए क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक तआला फरमाए फिरार थी वेंदा भॼी वेंदा पीउ चवंदो त मुंहिंजे साम्हूं औलाद न अचे औलाद चवंदो त बाबो न अचे
पर एड़ो वक्त भी इंदो जिथे औलाद दाही थींदी पंहिंजे अबे अम्मा जे मथां इन जे करे औलाद असां तव्हांजे मथां अमानत है हिकु त उन जा नाला भी भला रखो उनखे तालीम भी चङी ॾियो क़यामत जे ॾिहाड़े इहो ई औलाद असां तव्हांजे लाइ सिफारिश जेका सबब बणे जी मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल बाक़ियातुस सालिहात खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में फरमायो जदी भी को बानो मरी वेंदो आ उन दे ला जेका जो पुठियां औलाद जेको छॾे वेंदो दुआऊं कंदो देख साले जेका औलाद छॾे आयो को उन दे ला दुआऊं करो हिकड़ी हदीस में अचे थो कब्र में हिकड़ो माण्हू ओचिता जेका सो उन जे मथां अज़ाब थींदो पोइ अज़ाब जेका सो ओचिता टरी पुछा कनि मौला मुंहिंजे मथां अज़ाब पियो थिए हाणे जेका सो अज़ाब टरी वियो कहिड़ो सबब आहे ॿुधायो वेंदो उनखे त तुंहिंजे औलाद पुठियां तुंहिंजो इस्तिग़फ़ार कयो हो उन जे करे अल्लाह तबारक व तआला तोखे माफ़ी ॾेई छॾी नेक साल औलाद बि असां तव्हांजे लाइ वॾो ज़ख़ीरो आहे असां त हलिया वेंदासूं पर असांजे औलाद पुठियां दुआऊं पियो करनि एक अमानत औलाद नंबर 2 दौलत दौलत के भी सही नमूने से इस्तेमाल करना पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो दिहाड़ो थींदो बनी आदम जो एसी ते पैर न चरंदो जेसी ते चंद शयुनि जे बारे में सवाल कयो वञे हिकु पहिरियों सवाल कयो वेंदुसि ये जिंदगी ॾिनी मां काथे ख़र्च कई जिंदगी के अॼु असां होटल में वेही रहंदासूं कलाकनि जा कलाक टाइम जी परवाह न हूंदी त पोइ घर बि वञणो आहे हालांकि फुज़ूल वक्त आहे इन जी पुछा थींदी ॿियो माल किथां आंदई काथे ख़र्च कई किथां आंदई काथे ख़र्च कई हाणे ॿुधायो जेकॾहिं हिन वक़्त कंहिं शख़्स खे असां तव्हां को सामान तूं वठी आ पर बिल ठहराए छॾिया उहो माण्हू थरथरे में हूंदो त का शइ विसरे न रुपए जी बि जेकॾहिं का शइ कमी थी वई त मूंखां भराई वेंदी पर जेकॾहिं खाई वियो त बि चवंदुसि बिना वॾो को खाए न ही जेका सो पैसा ॾिनासूं त हेतिरा पैसा पंहिंजे जेब में वरी हेतिरे जी शइ वठी आया यादि रखो मुस्लमानो अहिड़े नमूने सां ज़िंदगी बि असां तव्हां अमानत आहे क़यामत जे ॾिहाड़े सुवाल कयो वेंदो ऐं ॿियो सुवाल आख़िरी हूंदो त इल्म पहिराई अमल केतिरो कयो ईअं न आहे त आलिम थी वियो बस हाणे धंधो छुटो त बस मां जीअं वञे तीअं पियो वेठो कयां पर क़यामत जे ॾिहाड़े हुन खां पुछा कई वेंदी त इल्म ॾिनो मां ऐं जेका हुनखे काथे ख़र्च कई इन जे करे मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो त बल्लिगू अन्नी वलौ आया बल्लिगू अन्नी वलौ आया मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेका शइ मूंखां ॿुधो था पहुचायो भले आया जो टुकड़ो छो न हुजे जेका शइ ॿुधो तन ते पहुचायो इन जे करे हिन उम्मत जी फज़ीलत बि आहे त देखे पहुचाइण त असां तव्हांजे मथां हिकिड़ो अमानत आहे दौलत दौलत के सही नमूने सां इस्तेमाल करणो आहे जेकॾहिं उनखे ग़लत जाइ ते इस्तेमाल कयोसूं त अल्लाह तबारक तआला क़ुर करीम जे अंदर फरमाए गलत जाइ ते इस्तेमाल करण वारो फुजूल खर्च करण वारो शैतान जो भाव आहे कुरान में लिखियो है इन्नल मुबद्दिरीन कानू इख्वान शयातीन वकान शैतान पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जे कोई कलाम मुक़द्दस दिनो आ उदो मुसलमानो कलमे वारो अल्लाह जो कुरान तो असा के फजूल खर्चन का बचाए थो अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल मुबद्दिरीन कानू इख्वान शयातीन अजायो खर्च कदड़ शैतान जा भाई इन जे करे अजायो खर्च न कयो पर वरी ॿुधाए इहे बि न त हाणे मौलवी साहब जो तक़रीर करे अजायो खर्च भला 50,000 आहे सॼे जो सॼो तोहफ़ो सदको करे छॾियो इहे बि न
वला तजअल यदक मगलूलतन इला उनुक़िक वला तबसुतहा कुल्लल बस्त फतक़उद मलूमन महसूरा। अल्लाह तबारक व तआला फरमायो सफ़ा कंजूसाई भी न हथ मानो त बदी छे ना बा हिन जी त मुट्ठी कूड़े खोले न पे मतलब त वदो कंजूस हो त हिकु कुरान करीम फरमायो त कंजूसाई भी एतरी न कयो वरी एतरी सखा भी न कयो त पाण खे पिनणो पयो एतरी सखा भी न एतरी कंजूसाई भी न म्याना रवि इख्तियार कंदो पाक नबी इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त या अद शाहूकारिया जेकर माण्हू किना असां जिथे 5 रुपए में कम थे तो 10 रुपया माण्हू ख़र्च न करे 4 रुपया ख़र्च कंदो त अञा भी जेका दो उनजी बचत थींदी किना थींदी। बहरहाल असां तव्हांजे मथां अमानत हिकु जिंदगी अमानत औलाद अमानत मुसलमानो कलमी वारो अहिड़े नमूने सां हीउ क़ुरान करीम भी अमानत आहे। हाणे ॿुधूं था न ना त बस जलसो वियासीं मौलवी साहब ॿुधिया असो बस जीअं तीअं वॾा टीन खड़काए बस किन में हेॾां आवाज़ किन में होॾां आवाज़ बाक़ी चयो छा यार इहो यादि कोन्हे असांजो हक़ आहे ॿुधूं था ॿिए ताईं पहुचायूं। इन्ना अरदना अल-अमानत अला समावाति वल अर्द अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना अरदना अल-अमानत असां पेश कईसीं अमानत कंहिंजे मथां जबलनि जे मथां पहाड़नि जे मथां ऐं फरमाए ज़मीनुनि जे मथां आसमाननि जे मथां फ़अबैना अन यहमिलनहा फ़अबैना अन यहमिलनहा उहे जेका जो खणी वञण खां आजिज़ी मौला इहो बार तुंहिंजो वॾो आहे असां खां न खजंदई। जे क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह तबारक तआला फरमायो जेकॾहिं हीउ क़ुरान करीम पहाड़ जे मथां नाज़िल कयो वञे हा त पहाड़ बि रेज़ा रेज़ा थी पवंदा पर इंसान चए था मां वेठो आहे न मां तो खणा हाणे खयो आहे अमानत वरती आहे संभालियूं कोन था घर में तव्हां मुआइनो करे ॾिसो मां वेठो वेठे आहियां कंहिंजे घर मां बि कोन वियो आहियां हर को पंहिंजे घर जो मुतालियो करे त क़ुरान करीम खे छंड लाइ मुस्लमान तयार न पहिरियों त परे पर पियो हूंदो त मजाल आहे जो वरी हुनखे छंडे बि इन जे करे कंहिं बुज़ुर्ग क़ुरान जी फ़रियाद जेका हिन लफ़्ज़नि में बयान कई आहे ताकूं पे सजाया जाता हूँ धो धो के पिलाया जाता हूँ दर दर पे रुलाया जाता हूँ। ओ मुसलमानो कलमी वारो हिन क़ुरान वारी अमानत के असां तव्हां दरनि जे मथां रुलाईंदा हूं अदा मुंहिंजी फलाणी शइ खजी वई आहे केरु खणी आयो आहे ही क़ुरान खणी आयो हां भलो खणी आयो हां मूंखे दस्यो मुसलमानो कलमी वारो हिन क़ुरान जा तावीज़ बनाए करे असां तव्हां पीअंदा हूं इन्ही जे करे मुंहिंजे मुर्शिद हज़रत अब्दुल करीम पेरवारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा अब्बा जेकॾहिं तव्हांखे बुखार थींदो आहे गोरी जहिड़े नमूने सां खाई बि या ॿधबी न आहे अहिड़े नमूने सां क़ुरान बि जेकॾहिं पढ़बो आहे ॿधबो कोन्हे गोरी जेकॾहिं ॿधी छॾिजे त असर ॾेखारींदी हूअं अधु कलाक में त वरी 10 मिंटनि में अहिड़े नमूने सां असां तव्हां चवंदा मोदी साहब 10 ॾे पर 16 हुजे हिकिड़ो जे हाणे पुछे पियो साईं 3 दफ़ा एक्सीडेंट थियो आहे पर बचाव थी वियो आहे को 10 हुजे मां चयो बाबा सुबुह ते नमाज़ फजर पढ़ंदो कर यासीन पढ़ी वेंदो कर बस अञा को 16 10 वने यासीन में न पढ़ा अधु कलाक त लॻंदो फजर जी नमाज़ बि किया मुसलमान के वो कोन दोस्त दे बस तो कोन मुख्तसर 10 हुजे जो वो कया बाकी जेका सो न नमाज दस्यो न वरी एड़ा कुरान वारा वेद वदा अरे आज को इंशाअल्लाह असां पंहिंजे ॿारनि खे बि क़ुरान मजीद पढ़ाईंदासीं पाण पढ़ंदासीं हिकिड़े बुज़ुर्गनि वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ी क़बर हुई जंहिं मज़ा ख़ुशबू ईंदी पुछा कई त बाबा हीअ कंहिंजी क़बर आहे हिन जो अमल कहिड़ो हो उन जेका सो उन्हनि खे ॿुधायो त बाबा हीअ क़बर फलाणे शख़्स जी हुई इन जो अमल इहो हुयो क़ुरान करीम पढ़ियल कोन हुयो जाहिल
अने पढ़ेलो वीचारो पर सुबुह जो दौर कंदो आदत पिलस को खोले कुरान करीम बस चवंदो मौला जेको ने लिखियो थी सब कुछ सच्चा जेको ने लिखियो थी सब कुछ सच्चा मरी वियो तो ने कबर में खुशबू बि अचे हींअर कंप्यूटर हलाइण अचे थो मुसलमान कुरान मजीद पढ़ण नथो अचे सोलो आहे जेकॾहिं 2.5 महीना मां दावा सां चवां थो अब्दुल फताह खे 2.5 महीना तव्हां ॾियो कुरान मजीद पढ़ण न अचे मां जेको चओ तव्हांखे ॾंड भरे ॾींदुसि कायदो पढ़ी वियो कुरान करीम इंशाअल्लाह आसान आहे पाण ईंदुसि तव्हां सम्झ लाइ हर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं ॿिया कम करे सघे थो ही तो करे सघनि